أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد: وإن من شيء إلا يسبح بحمده ولكن لا تفقهون تسبيحهم. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی انسان ذات کے تعلیم ॾींदे अजीब अंदाज़ में पंहिंजा अल्फाज़ बयान फरमाया. गोया के ॼण त इंसान अल्लाह तबारक व ताला जी हमद ऐं सना ऐं तारीफ़ नथो करे, गाफ़िल आहे. अल्लाह ताला असां गाफ़िल इंसाननि खे मुतनब्बिह करण लाइ फरमाए थो, तव्हां एॾी वॾी गफ़लत में आहियो, तव्हांखे ख़बर आहे वइन मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम. दुनिया जी हर मख़लूक मां अल्लाह जी तस्बीह बयान कंदी आहे, पर तव्हां उन्हनि जी तस्बीह सम्झी नथा सघो. साईं सम्झी नथा सघूं? फरमाई हाओ, जीअं तव्हां इंसान, जिन्न, मलाइका, ज़विल उक़ूल, अक़ुल वारियूं मख़लूक़ूं आहियो, तव्हांखे ज़बान बि आहे, अक़ुल बि आहे, ज़बान सां तस्बीह बयान कयो था, हिक ॿिए जी ॻाल्हि ॿुधो था कननि सां, त सम्झो बि था कुझु मख़लूक़ूं अहिड़ियूं आहिनि जिन खे वातो, कन, नको, ज़बान कोन्हे. जीअं जबल, भितर, पत्थर, वण, टण, काठियूं, कुझु अहिड़ियूं मख़लूक़ूं आहिनि जेके अल्लाह ताला जे इन काइनात में तस्बीहात खे अंदाज़ पंहिंजे में पढ़नि थियूं, पर तव्हां हुन जी तस्बीह सम्झी नथा सघो. माना वण बि अल्लाह जो ज़िक्र था कनि, भितर बि, पत्थर बि, हीअ हवा बि, जुड़ बि, आसमान बि, ज़मीन बि, ककर बि, ये काठियूं किलियूं बि, ये कख पन बि अल्लाह जी तस्बीह बयान कनि था, पर अफ़सोस इंसान गाफ़िल आहे. अल्लाह से उन गाफ़िल इंसान खे यादि ॾियारण लाइ फरमायो, तुंहिंजी ज़बान सदाई मां अल्लाह जे ज़िक्र में तर हुजे, तुंहिंजी विख विख, तुंहिंजो कदम कदम अल्लाह ताला जी तस्बीह सां हुजे, पर तूं एॾो गाफ़िल आहे. दुनिया जे अंदरि वाकई अल्लाह ताला जे तस्बीहात सां मख़लूक़ात कीअं पुर आहे, उनजो अंदाज़ अजीब आहे. बुज़ुर्गनि लिखियो आहे, रिवायत जे अंदरि ईंदो आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेसीं ताईं मख़लूक़ात अल्लाह ताला जी तस्बीह बयान कंदी रहंदी आहे, तेसि ताईं शैतान जे वकड़ में न ईंदी आहे. शैतान उन माण्हू खे जल्दी पंहिंजे मकर ऐं फ़िरेब जो हथियार बनाईंदो आहे जेको ख़ुदा जे तस्बीह खां गाफ़िल थींदो आहे. हता के रिवायत जे अंदरि अचे थो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त समुंड जूं मच्छूं बि तेसीं ताईं शिकारीअ जे ॼार में न ईंदियूं आहिनि जेसिताईं अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल न हुजनि. जेसिताईं ज़िक्र कंदियूं आहिनि शिकर में न ईंदियूं, जेसिताईं ज़िक्र कंदियूं आहिनि तेसिताईं शिकारीअ जे शिकार में ॼार में न फासंदियूं. हा, गाफ़िल थियूं, पूरा शिकार जी कुंडी लॻी वेंदसि. माना गाफ़िल थियण खां पोइ माण्हू फासे थो. ईअं बुज़ुर्गनि लिखियो आहे, यमन जो हिकिड़ो मच्छीअ जो शिकारी हो, पंहिंजी नंढड़ी पाण सां गॾु वठी करे चईं अचो त मच्छीअ जो शिकार करे अचूं. होॾां कुंडी हयईं, ॼार हयईं, मच्छी फासंदी वई, पंहिंजे नंढड़ीअ खे कपिड़ ते वेहारे उनजे झोलीअ में मच्छियूं उछलाईंदो वियो. पकड़ींदो वञे, झोलीअ में उछलाईंदो वञे, पकड़ींदो वञे, झोलीअ में उछलाईंदो वञे. हीअ वरी नंढड़ी छा करे, मच्छीअ खे खणी करे ईअं ॾिसे, मच्छी जो ईअं वात पटे त वरी उछलाए, वरी दरिया में उछलाईंदी वञे. हो मच्छियूं पकड़ींदो हिन जे हंज में उछलाईंदो वञे झोलीअ में, हीअ वरी मच्छीअ खे खणंदी वरी वापसि दरिया में उछलाईंदी वञे. काफ़ी देरि खां पोइ पिणस ॾिठो त भला ॾिसां घणियूं मच्छियूं फाथियूं आहिनि, ॾिसे त हुनजे झोलीअ में हिकिड़ी बि मच्छी कान्हे. चईंसि पुटु हे छा कई, काॾे वियूं मच्छियूं? चई अबा मां त वापसि दरिया में उछलाईंदी हुअसि. चए छो? हेॾो ख़फ़ो करे महिनत करे मच्छियूं पकड़ियमि, वरी तो उछलायूं वापसि. चई छो? चए अबा तो जो चयो हिकिड़े दफ़े हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हदीस ॿुधाई घर में त जेका मच्छी ख़ुदा जे ज़िक्र खां गाफ़िल हूंदी आहे उहा ई ॼार में फासंदी आहे. पोइ जंहिंमहिल तो न मच्छी पकड़े करे उछलाई मुंहिंजे हंज में, मां ॾिसां पई त उहा मच्छी वात चोरे पई, गोया के अलाह पई करे.
अल्लाह जो ज़िक्र करे पई, पोइ उहा जेका ख़ुदा जो ज़िक्र करे उनखे कीअं मां रदे पचे खाईंदासीं असां, इन जे करे उनखे वापसि कयूं। इन ॿार मासूम में बि एतिरी सम्झ हुई जो वात मच्छीअ जो खुलियल ॾिसे पई त सम्झे पई अल्लाह जो ज़िक्र थी करे, असांजी खुराक न बणजंदी, वापसि भई उछलाए। माना अल्लाह जो ज़िक्र तस्बीह मख़लूक़ात जेका कंदी रहे थी, अल्लाह तबारक व तआला उनखे ईअं बाहि ते पचण सड़ण जहन्नम जे हवाले कोन कंदो। हीअ त दुनिया जी बाहि आहे न, मच्छी पचंदी दुनिया जे बाहि ते, इंसान जेको ख़ुदा जो ज़िक्र कंदो उहो जहन्नम जे बाहि में कीअं उछलाइबो। इहो अल्लाह ताला जो वॾो एहसान आहे। तॾहिं इंसान ज़ात खे मुतनबे कंदे फरमाई त हर शइ मुंहिंजी तस्बीह बयानु कंदी आहे, तूं एॾो गाफ़िल आहे, हालांकि तूं सभिनी खां आला ऐं उत्तम बि आहे। पोइ जेको माण्हू न इहा सुठी ॻाल्हि ॿुधे थो वरी ॿिए खे ॿुधाए थो त इहो बि सदको आहे। रिवायत अंदरि ईंदो आहे त हुज़ूर सलातो वसलाम जन जे इत्तिबा में उन दौर जा सहाबी सॻोरा, वरी उन खां पोइ ताबईन, तबो ताबईन, बुज़ुर्ग नेक, जिन जिन हुज़ूर सलातो वसलाम जन जे तालीमात खे ॿुधो ऐं पढ़ियो, उन्हनि एॾी हुज़ूर सलातो वसलाम जन जी इत्तिबा कई आहे जो इंसान जी अकुल जेको आहे इंसान जो दंग रहिजी वेंदो। बुज़ुर्गनि लिखियो आहे त मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह हिकिड़े भेरे पुराणे ज़माने में पंहिंजे घरवारीअ सां गॾु कंहिं हिकिड़े रस्ते खां वञनि पिया पंहिंजे माइटनि ॾे, पंधु पिया वञनि। उन दौर में गाॾियूं सवारियूं एतिरियूं आम गुजाम कोन हुयूं। पोइ हिकिड़े जंग मां जॾहिं भरिसां बयाबान मां मैदाननि मां गुज़रण लॻा त मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह खे इहो ख़्यालु आयो त अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला असांखे पंहिंजे हबीब जे सुन्नतुनि जे इताअत जो मौक़ो ॾिनो आहे। काफ़ी सारियूं सुन्नतूं अदा थी वियूं आहिनि, पर यार हिकिड़ी सुन्नत हुज़ूर सलातो वसलाम जन जी असांखां रहिजे थी। सोचई त कहिड़ी? हुज़ूर सलातो वसलाम जन हिकिड़े भेरे अम्मा आयशा सां थोरो वञनि पिया कंहिं कम सां, पोइ ख़ुशि तबीअ ख़ातिर पाण फरमायूं त आयशा अच त भला जोड़ पुॼायूं। जेको ॾाढो हिकिड़ो दफ़ो ईअं जोड़ पातऊं, हुज़ूर सलातो वसलाम जन जोड़ में वधी विया। ॿिए दफ़े जोड़ पातऊं त अम्मा आयशा वधी वई। हुज़ूर सलातो वसलाम जन चूंकि वज़न में या उमिरि में कुझु वधी विया, अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा वज़न में हल्की हुई, त हुज़ूर सलातो वसलाम जन खां जोड़ में वधी वई। त मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह खे इहा ॻाल्हि यादि अची वई त घर वारीअ सां गॾिजी कंहिं मैदान में जोड़ पाइण इहा बि अल्लाह जे नबीअ जी सुन्नत आहे। पोइ अॼु मां ऐं मुंहिंजी घर वारी गॾु आहियूं, ॿियो केर बि कोन्हे, छो न हिन सुन्नत ते बि अमल थी वञे। घर वारीअ खे सेखारियई, ॿई गॾिजी जोड़ण लॻा। पोइ जेको बि अॻिते थियो जेसि ताईं सह पई तेसि ताईं जोड़िया। पोइ बीह करे चवण लॻा त अल्लाह ताला जो एहसान आहे जो अल्लाह ताला पंहिंजे हबीब जे इन सुन्नत ते बि अमल नसीब कयो। असांजी कैफ़ियत ॾिसो ऐं बुज़ुर्गनि जी कैफ़ियत ॾिसो, थोरे थोरे मामले में बि हुज़ूर जी इताअत ॻोल्हींदा। असां गाफ़िल आहियूं। ऐं इन निस्बत सां मख़लूक़ात जी ख़िदमत सदको, जीअं नेकी करण बि सदको आहे, नेकीअ जो कमु ॿिए खे ॿुधाइण बि सदको आहे, त ईअं चङाई करणु सदको, त चङाईअ जी ॻाल्हि चङी कंहिंखे ॿुधाइण बि सदको आहे। हिकिड़े शेख सदी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त हिकिड़ो शख़्स हिकिड़े अंगूर जे वण जे हेठां, जीअं न छपरो ठाहिबो आहे, पोइ अंगूर जी वल उन छपरे ते चढ़ी वेंदी आहे। हिकिड़े माण्हू पंहिंजे घर जे ॿाहिरां छापरो लॻायो, पाड़ में अंगूर जी वल लॻायईं, पोइ इहा वल आहिस्ते आहिस्ते वञी हुन छपरे ते चढ़ी वई। त हुनजे गलीअ में ॿाहिरां छांव थी पई, छपरो जो ढकी थी वियो वल सां। हिकिड़ो मुसाफ़िर आयो, उन अची करे उते आराम कयो, थको टुटो हुयो, आराम जो कयईं त आराम करे उन खां पोइ उथी वीचारो हलियो वियो, दुआ ॾींदो वियो। शेख सदी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त हिकिड़े शख़्स ख़्वाब में ॾिठो हिन घर धणीअ खे जंहिंजी इहा वल हुई, त उहो घुमंदो पियो अचे जन्नती तौर ते बाग़नि में घुमे पियो। त ख़्वाब ॾिसंदड़ माण्हू पुछियुसि त तूं त अहिड़ो भलो कोन हुई जहिड़ो तूं जन्नत में बाग़नि में घुमंदे थो नज़र अची, छाजे करे हिते पहुती? भला कहिड़ो तुंहिंजो अमल हो जो तूं बाग़नि में घुमंदे थो नज़र अची? चईंसि यार अमल त अहिड़ो कोन हो, पर अंगूर जी मुंहिंजी जेका वल लॻल हुई न, हिकिड़ो माण्हू मुसाफ़िर अचे हुनजे छांव में घड़ी खनि तरसियो, जॾहिं हुनजो थकु भॼी पियो, आराम हुनजो थी वियो,
पोइ जॾहिं उचो त मूंखे दुआ ॾींदो वियो त अलाह इन माण्हूअ जे गुनाहनि खे माफ़ करे जंहिं माण्हू जे सहूलियत जे लाइ एतिरी छांव जो बंदोबस्तु त कयो आहे उनजी दुआ मूंखे फ़ाइदो ॾेई वई। त ॾिसो कि असां चङाई करणु, हालांकि उन पंहिंजे फ़ाइदे ख़ातिर अंगूर जी वल लॻाई आहे, पर क़ौम उन मां फ़ाइदो थी वठे त उहा बि इंसान जे बख़्शिश जो सबबु आहे। अल्लाह ताला तव्हां असांखे बि ईअं चङाई वारो ज़हन नसीब फरमाए, हुज़ूर सलातो सलाम जे सुन्नतुनि जी इताअत नसीब फरमाए। अल्लाह पाक तव्हां असांखे अल्लाह ताला जी तस्बीहात सां ज़बानूं पुर फरमाए। अल्लाह ताला ज़बान उहा ॾे जेका अल्लाह जे तस्बीह में हुजे, दिलि उहा ॾे जेका अल्लाह ताला जो हमेशह शुक्र कंदी रहे, जिस्म उहो ॾे जेको अल्लाह ताला जे आज़ीअ में सदाईं झुकियल हुजे। अल्लाह ताला तव्हां असांजे इन ॻाल्हियुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।